सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद तरफां टंडोलाया जे माज़ूरनि खे कोटा तहत नौकरियूं ॾियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। डिप्टी कमिश्नर टंडोलायार खे 3 हफ़्तनि अंदरि भर्तियूं करे अमल दरामद रिपोर्ट जमा कराइण जी हिदायत की वई आहे। अदालत हुकुम ॾिनो त ज़िले में 5 सैकड़ो माज़ूर कोटा आहे। दरख़्वास्त गुज़ारनि खे अहलियत जी बुनियाद ते भर्ती कयो वञे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद तरफां टंडोलायार जे माज़ूरनि खे कोटा तहत नौकरियूं ॾियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। डिप्टी कमिश्नर टंडोलायार के 3 हफ़्तनि अंदरि भर्तियूं करे अमल दरामद रिपोर्ट जमा कराइण जी हिदायत की वई आहे। अदालत हुकुम ॾिनो त ज़िले में 5 सैकड़ो माज़ूर कोटा आहे। दरख़्वास्त गुज़ारनि खे अहलियत जी बुनियाद ते भर्ती कयो वञे। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद खां कामरान सहतो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी कामरान, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? सिंध हाई कोर्ट हैदराबाद टंडोलायर जे माज़ूर खे जेको आहे कोटा तहत नौकरियूं ॾियण जो हुकुम जारी कयो आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जे जस्टिस अदनान करीम ऐं रियाज़त अली साहिर ते मुश्तमिल डिवीज़न बेंच इहो फ़ैसिलो ॿुधायो आहे। टंडोलायर जे डिप्टी कमिश्नर खे हिदायत कई आहे त हू 3 हफ़्तनि अंदरि भर्तियूं करे इन मामले जी जेको आहे रिपोर्ट अदालत में जमा कराई वञे। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त ज़िले टंडोलायर में 5 सैकड़ो माज़ूर कोटा मुक़ररु थियल आहे। उन हवाले सां दरख़्वास्त गुज़ारनि जी अहलियत जी बुनियाद ते उन्हनि जी जांच करे उमिरि जी हद जेको आहे उनजो तयन करे जेको आहे उनखां पोइ उनखे ऑर्डर जारी कया वञनि। अदालत में इहो टंडोलायर जे माज़ूरनि कोटा तहत नौकरियूं न मिलण ते एडवोकेट शंकर लाल मेघवाड़ मार्फत सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई। उन दरख़्वास्त में उन्हनि मौक़ुफ़ अख़्तियार कयो त ज़िले में 41 सीटूं ख़ाली हुजण सबबि उन्हनि केतिरा भेरा दरख़्वास्तूं ॾिनियूं, उन बावजूदि खेनि अञा ताईं भर्ती न कयो वियो आहे। उन्हनि इहो बि दरख़्वास्त में ॼाणायो हो त डिप्टी कमिश्नर टंडोलायर समेत ॿियनि अमलदारनि खे हू मुख़्तलिफ़ खातनि में उन्हनि जेको आहे दरख़्वास्तूं जमा करायूं, उन बावजूदि कंहिं नौकरियूं न ॾिनियूं, जंहिंखां पोइ उन्हनि अदालत सां रुजू कयो ऐं अदालत पंहिंजे जेको आहे वकील आहे शंकर लाल मेघवाड़ जी मार्फत उन्हनि दरख़्वास्त दाख़िल कई। उन दरख़्वास्त ते जेको अदालत इहो फ़ैसिलो ॾिनो आहे। हिन में डिप्टी कमिश्नर खे हिदायत कई आहे त 3 हफ़्तनि अंदरि भर्तियूं करे जेको आहे माज़ूरनि खे नौकरी जा ऑर्डर ॾिना वञनि। जी कामरान, महिरबानी आगाह करण लाइ।